ईश्वरी घनश्याम की जय। बाबा वटि वञो त बाबा बचड़नि जी रक्षा पाणी कंदा आहिनि। जीअं 11 ॿार हुआ, बाबा नौकरी ॻोल्हे ॾिनी, 11 ॿारनि जी बाबा पत रखी उन्हनि जी सार संभाल लधी, है न। बाबा खे पाण खां वधीक उन्हनि खे टेंशन हूंदो आहे भई हिननि जो कीअं हलंदो अॻिते। त बाबा कुझ में अची झंडे वेंदा आहिनि, सिर्फ़ु उन्हनि खे पुकार करण जी देर हूंदी आहे। बाबा रम्ज़ में वेठा हूंदा हुआ, जेको गुरु बाबा खां बि ॾेई छॾींदा हुआ। हिकु माता हुई, चईसि बाबा मां कुझु घुरण आई आहियां। बाबा चईसि हिकु न तोखे 16 ॾींदासीं। छा चईसि शारदा भाभी? शारदा भाभी का मतलब बाबा छा चईसि हिकु न 16 ॾींदासीं। बाबा में हिकु माई कुझु घुरण वई, बाबा जे मुख मां निकिरी वियो भई तोखे हिकु न घणा ॾींदासीं? 16 ॾींदासीं। त हाणे माई शर्माइजी वई, माई छा घुरण वई हुई? हिकु पुटु घुरण वई हुई। बाबा खे चई बाबा 16, हाणे मां 16 ॿार कीअं संभालींदसि? ऐं बाबा जे मुख मां जेके वचन निकिरनि माना पत्थर ते लॻी। त बाबा खे चई बाबा मां त हिकु पुत्र संतान वठण आई हुअसि, तव्हां छा चई छॾियो भई मां 16 ॾियण वारो आहियां। त बाबा ॾिसो कीअं रम्ज़ में ॻाल्हाईंदा हुआ, कीअं उन्हनि खे टीचर बि हुया, कीअं पंहिंजो जेको वर ॾिनऊं उन में छा चयऊं भई तोखे असां 16 ॻणे करे पुट बि ॾींदासीं, उन में पोटा बि ॾींदासीं ऐं ॾोटा बि। पोटा ॾोटा पुट ॻणे करे टोटल घणा ॾेई छॾींदासीं? 16। छो त पोटा बि पुट वांगुरु थी विया, ॾोटा बि पुट वांगुरु थी विया। त ॾिसो ॼाणी ॼाणण हार, सभु उन्हनि खे ख़बर आहे भई छा घुरण आई आहे, पर लीलाऊं वेही रचंदा हुआ, रम्ज़ में वेही ॻाल्हाईंदा हुआ। ऐं पहिरियों त ॻाल्हाईंदा बि घटि हुया, पर जॾहिं ॻाल्हाईंदा हुया त ईअं लॻंदो साक्षात ॼण ईश्वर ॻाल्हाए वेठो। उन्हनि जे मुख मां ॼण मणिया पई निकिरंदी हुई, तेज हूंदो हो, सूरज खां बि वधीक उन्हनि जे चेहरे में तेज हूंदो हो। त भागन वारा हूंदा हुआ जिन खे अहिड़े सूफ़ी संत जो, अहिड़े दरवेश जो दर्शन थींदो हो। असां पाण बाबा गेलाराम साहिब खे ॾिसंदासीं, सॼो ॾींहुं थकल हूंदा हुआ, सॼो ॾींहुं माण्हू उन्हनि खे घेरे बीहंदा, तॾहिं बि राति जो सम्झो असांजा चेहरा सभिनी जा मुरझाइजी वेंदा, सॼी संगत जा चेहरा मुरझाइजी वेंदा, लेकिन बाबा जो उहो ई नूर, उहो ई चमक उन्हनि जे चेहरे ते ऐं उहो ई फ्रेशनेस चऊं, ताज़गी उन्हनि जे चेहरे ते, भई ॼण उहे थकिया ई न आहिनि। ऐं बाबा हिकदमि ईअं गोरा हूंदा हुआ, चिमकंदा पिया हूंदा हमेशह। त बाबा खे ॾिसी करे ई सॼी थकावट लही वेंदी हुई। ईअं थींदो हो 12 साढी 12 थींदा, बाबा चवंदा बंदि करो हाणे बसि सत्संग वग़ैरह बंदि करो, थी वेंदो सत्यनारायण वग़ैरह सभु हली वेंदा हुआ। पोइ वरी वेही रहंदासीं, संगत हली वई न सॼी, पोइ वरी खाधो वाधो खाई 11 बजे वरी सत्संग चालू कंदासीं बाबा जे रूम में वेही करे। कलाक ॾेढ ॿ थकिजंदा ई न हुआसीं, न बाबा न असां। पोइ बाबा गुस्सो कंदा, वञो सभिनी खे सुबुह जो उथिणो आहे, सभई वञो पंहिंजे रूमनि में वञो। 12 साढे 12 बजे सभई वञी करे रूमनि में पंहिंजे सुम्हंदा हुआसीं। वरी 1:30 बजे न्यापो ईंदो भई बाबा सभिनी खे वरी घुरायो, वरी सत्संग चालू करिणो आहे। 1:30 बजे सत्संग चालू थींदो, वेंदे सुबुह जो 5-6 ताईं सत्संग हलंदो। ऐं एतिरी मौज, जेके सुम्ही पिया हूंदा हुआ उहे केरु न पहुची सघंदो, कंहिंजी तबियत ठीकु कान्हे। पोइ बाबा घड़ी घड़ी चवंदा, जो सोवत है सो खोवत है, जो जागत है सो पावत है। ईअं चई करे पोइ असांखे ॿिए ॾींहुं सम्झो न्यापो मोकिलण निंड ई न ईंदी। बाबा छा चयो कल्ह? जो जागत है सो पावत है। उथो बाबा वञिणो आहे, माना वञिणो आहे, उथी करे वञो, वञी करे भॼन ॻायो। मौज ई मौज, माना संत जिते हुजनि उते भॼन नाम सिमरन सभु चालू ई हुजे। ऐं टाइम टेबल न ॾिसंदा, सूफ़ी संत कॾहिं घड़ियाल न ॾिसंदा। बाबा हरदास राम साहिब खे बि माण्हू चवंदा हुआ, बाबा बि ईअं कंदा हुआ। बाबा हरदास राम किताब में ॻाल्हियूं लिखियल आहिनि। 2:30 बजे उथाईंदा, भई हलो आरती करूं। पोइ शेवादारी चवंदा आहिनि, बाबा संगत त कान्हे, पोइ कीअं आरती करूं? चईसि संगत लाइ थोरी आरती था करूं, आरती हुन ख़ुदि ख़ुदा लाइ था करूं, उहो त वेठो आहे न।
पाण आरती शुरू करूं, पाण ई संगत अची वेंदी। रात जो 2 बजे 2:30 बजे जंहिंखे अमृत वेलो चवंदा आहियूं, 2:45 बजे उथी करे बाबा आरती कंदा। उन्हनि जो चवणु छा हुयो, 24 कलाक लिम लॻाए रखो भॻवान सां। कहिड़ी घड़ी उहो असांजी ॿुधी वठे, है न। टाइम न ॾिसो, ॻाल्हाइण लाइ टाइम ॾिसंदा आहियूं। अधु राति जो बि साहेड़ी जो फोन अचे त गिला पचर, हुनखे चवंदासीं भई न इहो टाइम कान्हे ॻाल्हाइण जो। टीवी बि ॾिसो वही ॾिसंदा आहियूं, राति जो 2, 2:30, 3 थी वेंदा आहिनि कंहिं कंहिं वक़्तु। तहिड़ी तरह सिमरन जो बि कुझु टाइम टेबल न हुजणु खपे। 24 कलाक पाण रेडी हुजूं, जॾहिं न्यापो अची वञे पाण रेडी वेठा हुजूं नाम सिमरन ऐं बाबा जी सत्संग जे लाइ। बोलो गोदरी वारे घनश्याम ब्रह्म स्वरूप बाबा गीला राम साहिब की जय। मां तुही जी आया तू मुंहिंजो, मां तुही जी आया तू, ये तो समुझो प्यार थी वयो, बाबा समुझो प्यार थी वयो। मुंहिंजा बाबल ओ मुंहिंजा सतगुर ओ मुंहिंजा मुर्शिद, इहा ही रहमत आ गुरूअ जी, इहा ही रहमत आ, इहा ही रहमत आ गुरूअ जी, इहा ही रहमत आ। जॾहिं धरती गई पुकारा, जॾहिं धरती गई पुकारा, जॾहिं धरती गई पुकारा, जॾहिं बाबल वटो अवतारा। हलो त हलो मदड़ो करे, हलो त हलो मदड़ो करे, गुरू दर ते ओ बाबे दर ते, इहा ही रहमत आ गुरूअ जी, इहा ही रहमत आ गुरूअ जी, इहा ही रहमत आ। ओ मन महबत में आ मुंहिंजो, मन महबत में आ मुंहिंजो, मन महबत में आ मुंहिंजो, मन महबत में आ मुंहिंजो। के दुनिया का तार थी वयो, के दुनिया का तार थी वयो, मुंहिंजा बाबल ओ मुंहिंजा सतगुर। मां तुही जी आया तू मुंहिंजो, मां तुही जी आया तू मुंहिंजो। के तोसां मुंहिंजो प्यार थी वयो, बाबा सां मुंहिंजो प्यार थी वयो। मुंहिंजा बाबल ओ मुंहिंजा सतगुर, तुंहिंजो दर मांगी न छॾींदसि, साईं जो दर मांगी न छॾींदसि, बाबा जो दर मांगी न छॾींदसि। इहो इक़रार थी वयो, इहो इक़रार थी वयो। मुंहिंजा बाबल ओ मुंहिंजा सतगुर, मां तुही जी आया तू मुंहिंजो, मां तुही जी आया तू मुंहिंजो। के तोसां मुंहिंजो प्यार थी वयो, बाबा सां मुंहिंजो प्यार थी वयो। मुंहिंजा बाबल ओ मुंहिंजा सतगुर, इहा सिर मथो ते गोरे, इहा सिर मथो ते गोरे, इहा सिर मथो ते गोरे, इहा सिर मथो ते गोरे। के तव्हां स्वीकार ही कयो, के तव्हां स्वीकार ही कयो। मुंहिंजा बाबल ओ मुंहिंजा सतगुर, इहा ही रहमत आ गुरूअ जी, इहा ही रहमत आ, इहा ही रहमत आ गुरूअ जी। तुंहिंजे सुहिणे दर्शन करण सां, बाबा जे सुहिणे दर्शन करण सां, साईं जे सुहिणे दर्शन करण सां, बाबा जे सुहिणे दर्शन करण सां। ओ दूर अंधकार थी वयो, दूर अंधकार थी वयो। मुंहिंजा
असांखे